बेटा किती मैं जानी खता माफी दे मिठा वो मैं को माफी दे मिठा बेटा किती मैं जानी खता माफी दे मिठा वो मैं को माफी दे मिठा बेटा। नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे शिकारपुर खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जो नाले वारो रागी जिगरी जलाल पुट भाइटे ऐं साज़ीदड़ समेत शिकारपुर भरिसां अगवा थी वियो। शिकारपुर ज़िले वारे इलाइक़े ॻड़ी तिरंगियो में अगवा थी वियो। अगवा थियल में संदसि पुट आफ्ताब भाइटे हमीर अली बाजे वारे लतीफ़ तिनियो ड्राइवर बहादुर खे अगवा करे विया आहिनि। धाड़ियल अगवा थियल तबले वारे जुनेद शाह खे छॾे ॾिनो आहे, जंहिं पुलिस खे इतला ॾिनो अगवा वारी जॻह ते गाॾी हथ जिगरी जलाल जे भाउ ऐं पुलिस अगवा जी तस्दीक़ करे छॾी आहे। पुलिस वाक़े वारी जॻह ते पहुची ॻोल्हा शुरू करे छॾी आहे। रागी शिकारपुर में प्रोग्राम में शिरकत जे लाइ वञी रहियो हो त रस्ते में धाड़ियलनि खेसि अगवा करे छॾियो। इन मौक़े ते जिगरी जलाल जे भाउ दरिया ख़ान जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु शिकारपुर खां हिकु शख़्स प्रोग्राम जे लाइ राब्ते में हो, जंहिं ईज़ी पैसा बि कराया हुआ। इन मौक़े ते पुलिस जो चवणु आहे त असीं जांच करे रहिया आहियूं, इंशाअल्लाह जिगरी जलाल खे जल्द बाज़ियाब कराए वठंदासीं। जॾहिं त ॿिए पासे इन वाक़े खां पोइ जिगरी जलाल जे घर भातियुनि समेत संदसि चाहींदड़नि में ॾुख जी लहर छायल आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।